दोस्तों कीअं आहियो? उमेद बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। जीअं दोस्तों असांजी हमेशह कोशिशि हूंदी आहे त असांजा सिंध जा जेके टैलेंट आहिनि उन्हनि ताईं पहुचूं ऐं टैलेंट जेके आहिनि असां उहे ज़ाहिर कयूं ऐं सिंध जा जेके शाइर अदीब फ़नकार जेके आहिनि जेका असां उनखे असां प्रमोट कयूं, अॻिते आणियूं ऐं उनजी लिखणनि ते जेका असां कोशिशि कयूं त उन्हनि जी जेका असां सेटिंग कयूं। जीअं दोस्तों त अॼु असांजो इंतिहाई प्यारो दोस्त आहे मसू बोज़दार जी नगरी में ऐं इन ॻोठ में जेका असां बेवस मंज़ूर अली लेगारी साहब पाण जेके आहिनि से दुकानदार आहिनि। दुकानदार जो मक़सदु इहो आहे की हिन अदा जी जेका ज़िंदगी आहे सिर्फ़ु हिन दुकान ताईं महदूद आहे ऐं पाण जेका असां वीचारा जेके आहिनि थोरा माज़ूर आहिनि उनजे करे जेका असां सॼी ज़िंदगी हिते गुज़ारे चुका आहिनि ऐं दिलि चाहियो त तव्हां खां कचहरी कराइजे ऐं मुंहिंजी इहा दिलि जी ख़्वाहिश हुई त मां अदा वटि वञा ऐं ज़रूरु हिकिड़ो चकर हिन जो वीडियो ठाहे अचां ऐं हिन जी जेका असां हौसला अफ़ज़ाई थियणु घुरिजे, छो त अदा लिखे ॾाढो बहितरीनु अथव ऐं शाइरी जेका असां अदा जी तमामु बहितरीनु आहे। त हलूं था अदा तरफ़। अदा अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। अदा कीअं आहियो? बिल्कुलु वफ़ा दुआऊं अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक तयारु आहियां, मस्तु आहियां। दोस्तो अॼु ख़ुशी जी का हद ई कोन्हे। जीअं वफ़ा असांजे ग़रीबाणे तॾे ते आयो आहे, असां उनजो वेलकम करियूं था ऐं जी में ॼाऊं ॾियूं था जो हू असांजे ते ग़रीबाणे तॾे ते हली आयो आहे ऐं असां सां मुलाक़ात थी आहे। मुंहिंजी असरत हूंदी हुई छो जो आऊं वफ़ा साईं वटि पहुची कोन थिए सघियसि, बरला लिखियो नसीब जो मेलो हो, अॼु वफ़ा पाण अची करे मूंसां मिलियो आहे। इन हिसाब सां मूंखे तमामु ॾाढी ख़ुशी आहे। ऐं सर तव्हांजी शाइरी जेका असां तक़रीबन आऊं ॾिसंदो रहंदो आहियां फेसबुक ते, त तव्हांजी तमामु जेका असां मक़बूल शाइरी आहे। त जेका असां शाइरी शुरूआति बाक़ाइदी कॾहिं शुरू कई तव्हां? साईं मुंहिंजा इहो 15-16 सालनि जो हूंदो हुउसि, उन खां ई मूं शुरूआति कई आहे। पर उन दौर में सोशल मीडिया जो दौर कोन हो, का ॻाल्हि हलंदी कोन हुई। तक़रीबन मुंहिंजी अमृता किताब जेको हलंदो हो कंहिं दौर में, उन में बिल्कुलु मुंहिंजी जाम शाइरी हली, मूं उते ॾिनी। बाक़ी हाणे वरी फेसबुक जी दुनिया आहे, पंहिंजी टच में माण्हू हलाईंदो आहे या कंहिं यार दोस्त खां पढ़ाईंदो आहे, अहिड़े हिसाब सां पंहिंजी शाइरी खे अॻिते धिकियूं पिया, अॻिते धिकंदा रहंदासीं। अच्छा, तव्हां जेका असां शाइरी जी बाक़ाइदे शुरूआति जे बारे में ॿुधायो, हाणे तव्हांजो उस्ताद भला शाइरी में को? साईं मुंहिंजो उस्ताद मुंहिंजो पंहिंजो इश्क़ आहे, को बि उस्ताद कोन्हे, सची ॻाल्हि आहे। भला इश्क़ कयो तव्हां? हा, इश्क़ खां ई त दाऊं निकिरंदियूं आहिनि। जॾहिं माण्हू इश्क़ कंदो आहे तॾहिं का चोट लॻंदी आहे, तॾहिं कुझु न कुझु भला कंहिंसां माण्हू इज़हार नथो करे सघे, अंदरि जो आवाज़ु ज़ाहिर कंदो आहे, उहो शाइरी ज़रिए। उहो शाइरी ज़रिए, छो जो उहे सिफ़तूं कंहिं माण्हू जे नाले माण्हू कंदो आहे, उन जे बारे में लिखंदो आहे। तमामु बहितरीनु, तमामु बहितरीनु। अॼु जेका असां ॾाढी ख़ुशी थी। तव्हां शेर ॿुधायो दोस्तनि खे असांजनि? साईं मुंहिंजा हिकिड़ो शेर नंढड़ो आहे, सो असांजी पंहिंजी सिराइकी ॿोली में आहे, उहो ॿुधाईंदुसि। ग़रीब देख यार में किनू यारी तोड़ गे, ग़रीब देख यार में किनू यारी तोड़ गे, दिल लगा चोट दे वल मोह यका मोड़ गे, आखे बेवस मंजूर अली कासाई वाला कात गत मेरे जिस्म दा मास सब रोड़ गे। वफ़ा हक़ीक़त आहे, ज़ालम ज़मानो आहे ऐं मुंहिंजो मास बि रोड़े या दिलि वारी ॻाल्हि अथई। छा ॻाल्हि कजे, ज़बरदस्त। इहा जेका असां हिनजी दिलि जी ॻाल्हि हुई, सच पुछो त अदा जी जेका असां दिलि जी ॻाल्हि असां तव्हां ताईं पहुचाईसीं। तव्हां ॾिसी सघो था हिनजी कैफ़ियत में अंदाज़ो लॻायो, जेका असां हिनजी मोहबत जेका आहे शायदि एतिरी जेका असां हिनजी पवित्रता आहे ऐं हिनजी मोहबत में हिकिड़ी वॾी सिक रखियलु आहे। दोस्तो तव्हांखे अॼु जेका असां मिलायोसीं अदा बेवस मंज़ूर अली लगारी सां ऐं बेवस मंज़ूर लगारी सां। अच्छा, तव्हां जेका असां पंहिंजे जेके दोस्त आहिनि उन्हनि खे छा पैगाम ॾियणु चाहींदो असांजे माइक्रोफोन ज़रिए? साईं आऊं पूरे सिंध वासियुनि खे इहो पैगाम ॾींदुसि, ज़िंदगी हिकिड़ो अनमोल तोहफ़ो आहे, पंहिंजी ज़िंदगी सां प्यारु करियो, ज़िंदगी सां प्यारु करियो ऐं जेके ख़ुशियूं आहिनि पंहिंजूं उहे पंहिंजी ज़िंदगी मथां क़ुर्बान करियो। अक्सर करे पंहिंजूं ख़ुशियूं माण्हू ॿियनि जे मथां क़ुर्बान करे छॾींदा आहिनि, इहा ग़लति फ़हमी आहे। ठीकु आहे, पंहिंजूं ख़ुशियूं पंहिंजी ज़िंदगी मथां क़ुर्बान करियो। पंहिंजी अमड़ आहे, पंहिंजो बाबा साईं आहे, पंहिंजा भाउ भेण आहिनि, पंहिंजा घर वारा आहिनि, उन्हनि जे मथां क़ुर्बान करियो बेहतर आहे। अगरि कंहिं ॿिए जे मथां क़ुर्बान कंदो अहसासु कोन थींदो, छो जो अहसासु मरी चुको आहे। बेवसाई अच्छा, तव्हां असांखे तक़रीबन ॾिसंदा रहंदा आहियो सिंध जे वाहण वस्तियुनि में, त अॼु जेका असांजी कोशिशि आहे उहा तव्हांखे कीअं लॻी? तमामु भली, तमामु हॾ ॾुखी इंसानु आहियो, तमामु जेको सो ग़रीबनि जो अहसासु कंदा आहियो, ग़रीबनि जे तॾे हली करे वेंदा आहियो। ईमानदारी अहिड़ियूं ॻाल्हियूं अवांजूं ॾिसी करे ऐं दुआऊं बि ॾींदो आहियां ऐं चवंदो आहियां अहिड़ो इंसानु, शायदि अहिड़ा इंसान पैदा थींदा रहनि जेके हमदर्द बणिजी इंसान जी ख़िदमत कंदा रहनि। महिरबानी लख लाइक़। दोस्तो ही हुआ असांजा प्यारा दोस्त बेवस मंज़ूर अली लगारी साहब। ऐं बेवस मंज़ूर अली लगारी खां आख़िर में पैगाम वठंदासीं शाइरनि अदीबनि ऐं फ़नकारनि जे नाम, त हू छा था चवनि? जी साईं, मुंहिंजा अगरि जे फ़नकारनि जी ॻाल्हि कजे त मरहुमा फौजिया सूमो ऐं लाॾीनो जुणो जो ऐं मौला बश्क मरी,
इहे मुंहिंजे पसंदीदा फ़नकार आहिनि टे। जी। ऐं अगरि शाइरनि में ॻाल्हि कजे त पहिरियों नंबर शाइर असांजो दोस्त जिगरी दोस्त प्यारो दोस्त अलाह साईं मुंहिंजूं दुआऊं आहिनि उन्हनि सां सदाईं गॾु। अलाह साईं उनखे ज़िंदगी ॾे। उस्ताद ज़मा ख़ासकेली साहिबु, उन खां अलावा बिलावल ओठो साहिबु ऐं नियाज़ पिताफ़ी साहिबु, सर गुल हसन ख़ासकेली साहिबु ऐं ज़फ़र ॾिसो साहिबु। इहे मुंहिंजी पसंदीदा शाइर आहिनि। पाड़े जो शाइर जेको आहे उहो पाड़े जो शाइर इहा चंबड़लग ॻोठ मसूबोदा जी नगरी में जेको हाणोके नई टई जे दौर में आहे उहो मुंहिंजो ईअं ई सम्झो जिगरी दोस्त आहे। मुंहिंजो पंहिंजो आहे शाद यूनस लिगारी, तमामु भलो लिखी रहियो आहे। मुंहिंजी दुआ हुन सां गॾु आहे त अॻिते हू लिखंदो रहे। महिरबानी। अॼु असां सां गॾु आहे साईं बेवस मंज़ूर अली लगारी, पाण जेके आहिनि से माज़ूर हूंदे बि जेका असां दिलि हिननि जी हिकिड़ी वॾी आहे ऐं ॾाढी ख़ुशी थी असां सां जेका असां साईं खां कचहरी करे। दोस्तो अॼु जेका असां मौजूदु हुआसीं मसूं बुज़दार में पंहिंजे मेज़बान दोस्त वफ़ास उमर लाहौती खे अॻे के वीडियो ताईं, अॻे के टिकटॉक ताईं, अॻे के ID ताईं या अॻियां के लाइव वीडियो ताईं जो मुर्की मोकल हूंदी हयाती पिया थींदा मेड़ा चङो पार बेड़ा सिकुंजे सगन जा छिके जल्दी छेड़ा चङो पार बेड़ा हूंदी हयाती पिया थींदा मेड़ा। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तो।